चे पटको पांजे हथन ना बधा तो बाकी वेड़े रख दो मानो मतो समझी स्टाइलिश पटको बधा तो शादीशुदा मानो चाचू उम्र में शादी करे तो हाने इनमें हाणे सिंधी रवाज आहे मेहंदी बि मेहंदी वाली करो छेड़ा खणी अच पे मेहंदी वीडियो हले तो वीडियो हां साईं पटको एडो वडो आ हे हाने पटको आ हाने छा क्या इनी में टाइम लगी वेंदो वेड़े सेड़े साईं के देउं ता हथ में हे साईं ता हथ में हुजे तांगे पटको हाने एडो हाने केर बधे हे तांगे हुजे हां सही ठीक आ हे साईं पटको चाचे के बधजियो या हाने साईं हे पटको केराणे जे कदे मुंह वट हुजे त अधु खानदान जा कपड़ा थियन सही आ फरहान वाह जी बिल्कुल हाणे बस चाचे के अधु कटे वठूं सा बाकी अधु बधजी न बाकी ॿियनि ॼणा बदलना आहियूं हे वठदा बंदि कर